थी मुका उठो आ मोटो अरे मैं कहते सही उम्र मुझे ने सैलून में भैया दाढ़ी ठाड़ा गयो उस्ताद मारी दे चा दे चुप कर उस्ताद मुका रो मल्ले मोटो उस्ताद उस्ताद जल्दी कर जा मुझे दाढ़ी ला रहा भाई मैं क्या क्या चला रहा उस्ताद ये तो बिने तो 100 से 2 बिना मत तू दौड़ा जा तू दौड़ा मा अरे मैं दाढ़ी ला रहा है ये तो चली तो मारे दाढ़ी ला उस्ताद एकड़ी बंद गाल बोल अब ना असल में मां सोचो तो दाढ़ी लगे तो मुझी ठहर आ ओ एते ही उगे तो जा थोड़ी घणी अल्लाह मालिका सुबह मोटी इंदो माई को मसलो ना को मसलो कोनी सामान का अब सुबह अब हिम्मत कंदो वने शादी हाल ते मुके सदा भत खाणो उस्ताद आओ आओ आप मिंट लागे को मसलो ही ना है असल में छा है ना मसलो यो है तो जिमल सा शेव के वठता है ना शेव वठण सां अहिड़ी शेव कंदासीं जीअं अॻिलो असांजो ग्राहक मुतमिन थी वञे अहिड़े हिसाब सां हुनजी शेव कंदासीं जीअं ॿीहर पाण असां वटि अचे बाबा हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे हूंदो ग्राहकी ठाहिण लाइ कई कहिड़े हिसाब सां हुन में हलणो पवंदो आहे जीअं ग्राहक पाण अचे अब ये कचहरी पूरी करे सघूं था हिम्मत कंदो अच्छा हा बिल्कुलु अच्छा तूं जंहिंमहिल शेव करे वेंदे न हा जंहिंमहिल उते वेंदे इनशाला तोड़े पाया माण्हू ॾिसंदो शेव कराए किथां आयो आहे उस्ताद ॻाल्हायो शरी साहिब अलाए छा थो ॻाल्हाए ग्राहक कराए आयो आहे न शेव शेव जी ॻाल्हि थो कयां शेव जी ॻाल्हि थो कयां उस्ताद हिम्मत कर हा बाबा मां तुंहिंजे कम न लॻो पियो आहियां यो उस्ताद ॻाल्हि त ॿुध तव्हां घणा भाइर आहियो अल्हम्दुलिल्लाह 3 भाइर आहियूं 3 भाइर आहियो सुठी ॻाल्हि यो उस्ताद ओ 3 गॾु रहो हा बा 3 गॾु रहंदा आहियूं उस्ताद हिकिड़ो मिंट देर नथी थिए या गोड़े चइबो देर थी थिए कचहरी थोरो थी वञे उस्ताद मां बि उहा ई ॻाल्हि कयां पियो न 3 उस्ताद हिकिड़े ई गॾु में रहो घर में हा गॾु रहंदा आहियूं असां गॾु उस्ताद भला ॻाल्हि ॿुध अबू अमर बि जीअरा अथव अल्हम्दुलिल्लाह जीअर आहिनि बाबा जीअर आहिनि उस्ताद निमाज़ त पढ़ंदो हूंदे अबा इहो पढ़ंदा आहियूं कॾहिं कॾहिं ग्राहक थोरो सुरीलो अची वेंदो आहे त पोइ वरी थोरो रहिजी वेंदी आहे उस्ताद अबा ॾाढी बेचड़ी थी वई थी शादी जल्दी शादी यार कहिड़ा सूर जा गए बिल्कुलु अबा शादी बि थियल आहे माशाअल्लाह शादी हाणे हेॾी उमिरि थी वई शादी न कई हूंदव उस्ताद अबा ई ॻाल्हि त ॿुध बचड़ा घणा थी भला अबा अलाए 3 ॿार आहिनि मूंखे अच्छा अच्छा ऐं न्याणी ॿई पुट घणा उस्ताद अबा इहो 2 पुट 1 न्याणी आहे बाबा अच्छा उस्ताद अबा पढ़ाईंदो बि हूंदे न सारी ॻाल्हि आहे बाबा उहे आया आहिनि ॼाया आहिनि त उन्हनि खे तालीम ते अराइणी पवंदी न बाबा उस्ताद जेको तुंहिंजो पुटु आहे उहो वॾो या तुंहिंजी नंढड़ियूं जेके न्याणियूं उहे वॾियूं अबा पुट 2 वॾा न्याणी नंढड़ी आहे अच्छा अच्छा उस्ताद अबा ॻाल्हि त ॿुध जाइ जेका तुंहिंजी आहे जंहिंमें तूं रहे थो जी जी उहा पंहिंजी या मसवाड़ ते अबा इहो मसवाड़ ते आहे उस्ताद हिकिड़ो मिंट ओ उस्ताद टाइल मार्बल सां ठहियल आहे या थोरो कचड़ी आहे अबा मालकन जी हमने ये गुजारे ना मेरे वती है मसवाड़ा थोड़ी ये उस्ताद अगर मां वता उस्ताद थोरो ॻाल्हि ॿुध गैस में लॻल आहे या ये काठियुनि ते गुज़ारो था कयो अबा काठियूं उस्ताद हाणे त ख़बर पई आहे जेको नओं गैस कनेक्शन ॾियनि था उनजी 10,000 डिपॉज़िट आहे वरी जेको गैस जो बिल ईंदो एलपीजी जे हिसाब सां ईंदो पोइ तूं कनेक्शन हणाईंदे न बा मां न हणाईंदो अच्छा हा न हणाईंदो मां इहो उस्ताद हे जेका सेफ्टी आहे डेटोल सां त धोतल आहे न हा बा असां डेटोल सां धोईंदा आहियूं बाक़ाइदगी सां हिन में डेटोल हे जेको पाणी आहे न हिन में डेटोल विझी करे धोई करे पोइ असां बाक़ाइदगी सां सुठे नमूने सां शेव कंदा आहियूं चरिया उस्ताद Oh my God. भला पाण ॾाढी नथो ठाहे क़िस्म थी थो ठाहे ठाहे असां वॾी थी वई थी कची थी वई थी मसलो हे आहे असां हिते जंहिंमहिल सैलून ते सुबुह जो ईंदा आहियूं न माशाअल्लाह जीअं सैलून खोलींदा आहियूं ग्राहक अची वेंदा आहिनि टाइम न ई मिलंदो त पोइ ॾाढी थोरो ठाहे सघो ठाराईंदा रे बाबा उस्ताद अबा ॻाल्हि त ॿुध पोइ कॾहिं कराची घुमण वई छो कराची छो वञा बा मां हिते ई भगवान काई नथी मिले वरी मां कराची छो वञा मुंहिंजो कहिड़ो कमु कराची था मुंहिंजा मिट आहिनि माइट आहिनि कहिड़ो ठार मां कराची वञा बा किरायो भाड़ो पियो आहे तोखे मां कई ख़बर नथी पवे हा हितो वञ घणो ख़र्चो लॻंदो आहे
अब्बा नाराज़ न थी ॻाल्हि ॿुध त सही न उस्ताद मां इन करे थो चवां त सैलून जो ज़ाहिर सामान वठंदो हूंदे क्रीमूं वठंदो हूंदे हे पाणी वारा फौर वठंदो हूंदे जेके कुकड़ खे लॻंदा आहिनि कराची में वठंदो हूंदे न अब्बा हिते मिलंदा आहिनि सभु कुझु हिते मिलंदो आहे हाणे भई ॾाढी टोल त सिधो कयो सॼो ट्रॉली सां विञाए छॾियो यार तूं पाण विञायो यार मां विञायो आहे अब्बा नाराज़ न थी यार ॾिस यार असांजे ॾांहुं ॾिस बाबा अजीब सफ़ा रमज़ान पुरे जे मुहांडे जो कारीगर उस्ताद अबा ई ॻाल्हि त ॿुध बिजली कोन्हे तो वठे लाइटूं सोलर ते बिजली ते छा ते अब्बा बैटरी ते हले बिजली हले थी हां ॾिसे थो त कलाक मस हलाईंदा 5 कलाक बंदि करे था छॾनि हा त असां कहिड़ो बिजली हलाईंदासीं ॿुधाए न इन करे जो शुक्र करजो बैटरी निकितियूं आहिनि जेकॾहिं बैटरियूं न हुजनि हा न त हे जेके हर थोरो हल्को पघार चाहिए पखो थोरो हले थो जेकॾहिं इहा बि न हुजे न हिते त अलाए छा थी वञे मां चई बि नथो सघां अबा ॾाढी छा उस्ताद घणो थो ॻाल्हाए ऐं उस्ताद अबा कलर जो सामान पियो थी हा पियो आहे अने कलर सुरक्षा ॾाढी ठाहे ओ ॾाढी ठाहे चिड़े चो तो उस्ताद यार खाम के बाला करो ग्राहक लोगों तू ने यार ॾाढी जल्दी सां बजी उस्ताद अबा छा थी ॻाल्हि त ॿुध बाबा ॿुधाए बाबा इहो जेका ॾाढी ठाहींदे पोइ इहो ॿुध पैसा घणा आहिनि उस्ताद वठंदे अरे ॾाढी त ठाराए ॿुधाए पुटा ॾाढी त ठाराए बजी ॾाढी आहे उस्ताद पैसा थो पुछाए चिड़े छो थो भाउ पैसा ॾाढी ठाराए वो ठाईंदो न भजी वेंदे ॿुधी हारे भजे त ॾाढी वाला टेंशन आहे उस्ताद ॻाल्हि त ॿुध सैलून खोले घणो टाइम थियो थी मुका उठो आ मोटो अरे मां कहते सही उम्र मुंहिंजी ने सैलून में वई आहे ॾाढी ठाराए वियो उस्ताद मारी दे छा दे चुप कर उस्ताद मुका मले मुंहिंजो उस्ताद उस्ताद छा उस्ताद उस्ताद जल्दी कर जा चला ॾाढी लारा भाई ॿियो ग्राहक ॿिया अचण वारो आहे उस्ताद हे त विणे थो सौ सिधो विड़ा मां तूं दौड़ा जा तूं दौड़ा मां अरे ॾाढी ठाराए वे ये न चनी तो मारे ॾाढी ठाराए उस्ताद हिकिड़ी ॻाल्हि ॿुध अब ना असल में मां सोचियो आहे त ॾाढी लॻे त मुंहिंजी ठहियल आहे उहो हिते ई उगे थो या थोरी घणी अला मालिका सुभाणे मोटी ईंदो मां को मसलो न को मसलो कोन्हे सुभाणे कीअं हे मांखे महिनत कई हे त घर मुंहिंजी शेविंग क्रीम हलाई हे त मांखे ज़लील कई मुंहिंजे सुभाणे कीअं अगड़ो जॾहिं मथो चटे पियो ते सोचे पियो पैसा ॾे मांखे छा जा पैसा ॾे मांखे पैसे से उस्ताद जिंदगी में ॿीहर माण्हू साईं हवाले कंदे तो लारी तो जहर ग्राहक को मांखे तो महतारी ओ मार अल्लाह जो ॾींदे ने मां ग्राहक मुझे किथे में विधी अचे